बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल तालके सिंझोर के सवे उस्तादन पारा प्रेस क्लब सिंझोर में सचल खसकिली गुलबानो चौंग दीन मोहम्मद उमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी करण बाद प्रेस क्लब में एहतजाजी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन्हनि चवणु हुयो त वफ़ाक़ी सरकार असां पारां बार बार एहतजाज करण जे नतीजे में सिंध सरकार जे स्कूलनि में ड्यूटी करण जो फरमान त जारी कयो आहे, पर उन बाबति का बि लिखत में लेटर या पॉलिसी नाहे जोड़ी वई ऐं न ई संदन पघार में इज़ाफ़ो कयो आहे। असांजी वफ़ाक़ में हड़तालूं कयूं 2016 में असांजी यूनियन ठही, जीअं हड़तालूं वज़ीर आज़म खे मजबूर कयोसीं। हुन चयो तव्हांखे सिंध सूबनि जे हवाले कयूं था, हर सूबे में हवाले कयूं। हींअर पॉलिसी का बि कान जोड़ी अथनि, असांखे ईअं ई ॾियनि पिया पिया तव्हांजी पिरामिनी में पढ़ायो। जेके 18 साल थी विया आहिनि ऐं अञा ताईं असां 1000 रुपए ते पढ़ाइणु शुरू कयोसीं। उन खां पोइ असांजी 3000 पघार थी, पोइ 4 थी, हिन वक़्तु असांजी 8000 रुपया पघार आहे, जेको असां सभिनी सां ज़ुल्म आहे। ऐं हाणे असां वफ़ाक़ खां टोड़े सूबनि जे हवाले कयो अथनि ऐं असांजो एहतजाज आहे त सूबनि में जेका बि पॉलिसी आहे उहा वाज़े कई वञे। मज़लूम उस्ताद असां सभिनी जी इल्तिजा था कयूं, अपील आहे असांजी वज़ीर आला सिंध, वज़ीर आला तालीम खे महिरबानी करे असां जेके ग़रीब अवाम आहियूं, उस्ताद आहियूं, असांखे रेगुलर कयो वञे। असांखे साल 6 महीना असांखे पघारूं नथियूं मिले। असांजी अपील आहे आला अमलदारनि खे, मुराद अली शाह खे मुंहिंजी इहा अपील आहे त असांखे असांजे लाइ का बि पॉलिसी जोड़े असांखे गवर्नमेंट जी बिल्डिंग में मोकिलियो वञे। असांजी जीअं त पघार 8000 आहे, उहो असां सां सरासर ज़ुल्म आहे। आख़िर में हुननि चिता ॾिनो त असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त डिघी एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु ख़ुदा नोकाचाई, सिंध TV न्यूज़।